बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अॼु जो असांजो टॉपिक आहे उहो आहे इंटर जी मैथमेटिक्स, जंहिंमें असां स्टडी कंदासीं इंटीग्रेशन या वरी असां हिन जो ॿियो नालो रखंदा आहियूं एंटी डेरिवेटिव जी। ऐं इंटीग्रेशन या एंटी डेरिवेटिव असांजी इंटर जे पहिरें हिस्से में जेको आहे छो जो इंटर जी जेकी असांजी मैथमेटिक्स आहे उन जा ॿ हिसा थींदा आहिनि। हिकिड़ो असांजो हिसो आहे जंहिंमें आहे कैलकुलस, ऐं ॿियो जेको हिसो आहे उन में आहे असांजी एनालिटिकल ज्योमेट्री। हाणे हीअ जेको असां स्टडी कयूं पिया इहो कैलकुलस आहे। ऐं यादि करे छॾियो त जेका कैलकुलस हूंदी आहे उहा असांजी स्टडी हूंदी आहे एंटी डेरिवेटिव, डेरिवेटिव, लिमिट, पर उहा समूरी छा में मौजूदु हुजे, फंक्शन में मौजूदु हुजे। याने लिमिट बि फंक्शन जी हूंदी, डेरिवेटिव बि फंक्शन जी हूंदी, ऐं एंटी डेरिवेटिव बि कंहिंजी हूंदी, फंक्शन जी हूंदी। हाणे हीअ असांखे हिकिड़ो फंक्शन गिवन आहे, जेको फंक्शन आहे त x³ + 4x + 13। हाणे हिन जी इंटीग्रेशन लहणी आहे। अचो त इंटीग्रेशन हिन जी लहणु सिखूं। ऐं अहिड़े क़िस्म जा जेके प्रॉब्लम आहिनि मुख़्तलिफ़ टेस्टिस में जेको आहे ईंदा रहंदा आहिनि। जेके तव्हांजा कॉम्पिटेटिव जेके एग्ज़ाम्स आहिनि उन्हनि में अहिड़े क़िस्म जा प्रॉब्लम ईंदा आहिनि। अचो त अहिड़े क़िस्म जा प्रॉब्लम जेको आहे सॉल्व करणु सिखूं। हाणे असां हिन खे कीअं सॉल्व कंदासीं, गौर कजो। हीअ इंटीग्रेशन जी सिंबल जेके आहे सेम रखंदासीं, उन खां पोइ रखंदासीं वेरिएबल, इन जो पावर बि सेम रहंदो। पोइ हीअ रखंदासीं dx, उन खां बाद में प्लस जी निशानी आहे सेम। हाणे हीअ जेको असांजो कोएफिशिएंट आहे 4, इहो पहिरियां रखंदासीं, पोइ इंटीग्रेशन जी सिंबल, पोइ वेरिएबल रखंदासीं, पोइ साॻे नमूने dx रखंदासीं। साॻे ई नमूने छा कंदासीं, प्लस जी निशानी सेम। हाणे हीअ असांजो छा आहे, हीअ असांजो कॉन्स्टेंट आहे, त हिते कॉन्स्टेंट रखंदासीं। पोइ वरी छा रखंदासीं, इंटीग्रेशन जी निशानी, पोइ dx सेम रखंदासीं। हाणे हीअ हिन खे असीं छा चवंदा आहियूं, हिन खे चवंदा आहियूं इहो छा आहे, इहो ऑपरेटर आहे। इहो छा आहे, ऑपरेटर आहे। कंहिंजो ऑपरेटर आहे, इहो इंटीग्रेशन जो ऑपरेटर आहे। इंटीग्रेशन या वरी असां हिन खे चवंदा आहियूं एंटी डेरिवेटिव। ठीकु आहे। हाणे हिन जो जेकी इंटीग्रेशन जेकी हिन जी निकिरंदी आहे उहा सिर्फ़ु निकिरंदी x। छो जे हीअ असांजो आहे d माना डेरिवेटिव, ऐं हिन निशानी जो मक़सदु आहे एंटी डेरिवेटिव। डेरिवेटिव एंटी डेरिवेटिव ॿई कैंसिल थी विया, त बाक़ी छा बचो x। यानी जॾहिं बि तव्हांखे ही सिर्फ़ु ऑपरेटर मिलियलु हुजे त इन जी जेकी इंटीग्रेशन माना जवाबु वञी थींदो, उहो छा थींदो, सिर्फ़ु x वञी थींदो। हाणे असां इंटीग्रेशन कीअं मालूम कंदासीं, यादि करे छॾियो। हाणे इंटीग्रेशन जो मक़सदु इहो हूंदो आहे त जेको वेरिएबल आहे उन जे मथां जेको पावर आहे, ठीकु आहे, उन में 1 एड कयो ऐं उहो पावर वंड करे रखो। यानी एक्स वेरिएबल आहे, ठीकु आहे, हिन जे मथां पावर घणो आहे 3। हाणे हिन 3 में हिकु जोड़ कयो ऐं उहो वरी वंड करे रखो, पावर सॼो सेम लाहियो, माना हिते 3 + 1। हाणे हिन जी इंटीग्रेशन थी वई। प्लस जी निशानी सेम रखंदासीं, हिते ही 4 सेम। हिन एक्स जे मथां पावर 1 अंडर रूट आहे, त इन 1 में 1 एड कंदासीं, सही आहे। पोइ इहो पावर जेको आहे वंड कंदासीं, यानी 1 + 1 साॻियो हेठि लाहे रखो वंड में। हाणे हिन जी बि इंटीग्रेशन थी वई। अहिड़े नमूने प्लस हिन 13 जो छा रहंदो, 13 सेम रहंदो। हाणे हिन जी इंटीग्रेशन मूं तव्हांखे ॿुधाई आहे त हिन जी इंटीग्रेशन छा थींदी, सिर्फ़ु थींदी x। ठीकु आहे। हाणे हिते जेको आहे हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे वाज़े ॿुधायां त हिन क़िस्म जे इंटीग्रेशन खे जंहिंमें असांखे लिमिट न हुजे, छो जो हिते असांखे लिमिट हूंदी, जॾहिं ॿियो को प्रॉब्लम मिलंदो त उन में असांखे जेको आहे हीअं प्रॉब्लम मिली सघे थो त हिते फंक्शन रखंदासीं x³ + 4x + 13 dx। हाणे हिते अपर लिमिट 3 हूंदी, लोअर लिमिट 2 हूंदी। हिन खे चवंदासीं हीअ छा आहे, अपर लिमिट, अपर लिमिट आहे। ऐं हिन खे चवंदासीं हीअ छा आहे, लोअर लिमिट आहे। हाणे जंहिं फंक्शन में माना जंहिं एंटी डेरिवेटिव में, छो जो एंटी डेरिवेटिव कंहिंजो आहे, फंक्शन जो आहे, हीअ असांजो फंक्शन आहे। जंहिं एंटी डेरिवेटिव यानी इंटीग्रेशन में असांखे लिमिट मिलियलु हुजे, लोअर लिमिट, अपर लिमिट, असां उनखे चवंदासीं उहो डेफिनाइट आहे। उहो छा आहे, उहो डेफिनाइट जेको आहे इंटीग्रेशन आहे। ऐं जंहिंमें असांखे लिमिट न मिलियलु हुजे त असां उनखे इंटीग्रेशन छा चवंदासीं, इनडेफिनाइट इंटीग्रेशन चवंदासीं। उहा कहिड़ी इंटीग्रेशन, सर बि इनडेफिनाइट। हिते असां लिखंदासीं इनडेफिनाइट
इंटीग्रेशन। अच्छा, हाणे जेका डेफिनाइट इंटीग्रेशन आहे उन में त असां जेको आहे जीअं हाणे हीअ प्रॉब्लम कयोसीं त लिमिट रखूं आहे, हाणे हिन में लिमिट कान्हे का, इंडेफिनाइट इंटीग्रल आहे या इंटीग्रेशन असां हिनखे चई सघूं था। त पोइ इन जे लाइ पछाड़ी में छा हूंदो आहे, कांस्टेंट रखिबो आहे, जंहिंखे कांस्टेंट खे चवंदा आहियूं सी। यानी हिते कांस्टेंट छा रखंदासीं, सी रखंदासीं। हाणे हिन सीअ मां तव्हां मालूम करे वेंदव त हीअ इंटीग्रेशन जो कहिड़ो क़िस्म आहे, हीअ इंडेफिनाइट इंटीग्रेशन आहे। हिनखे असीं छा चवंदासीं, इंडेफिनाइट इंटीग्रेशन। ठीकु आहे, हाणे हिनखे सिंप्लीफाई करे रखो त हिते एक्स जे मथां घणो पावर वञी थींदो, 3 + 1 घणो थींदो 4, हेठों 4 थींदा, प्लस में ही 4 जेको आहे कोएफिशिएंट सेम, एक्स जे मथां पावर घणो थींदो वञी 2, वंड कयो ही बि वञी थींदो 2, हीअ घणो वञी थींदो 13, एक्स कांस्टेंट जो छा रखिबो, सी। ठीकु आहे, हिनखे हाणे सिंप्लीफाई कंदासीं, खोड़ हणूं, 1 × 2 = 4, हिनखे सेम रखंदासीं x⁴ / 4, प्लस में हिते घणो बचंदो 2, हिते x²। ठीकु आहे, हिते वञी थींदो 13x प्लस जेको आहे सी। त हीअ असांजो जेको आहे छा आहे, आंसर आहे। ठीकु आहे, त अहिड़े क़िस्म जा जॾहिं बि तव्हांखे प्रॉब्लम मिलनि त उन्हनि खे तव्हां जेको आहे हाणे सॉल्व करे सघो था।